नालो आहे शोएब जी। त असां पंहिंजी ज़मीन ते हली रहिया आहियूं। हीउ ॾिसो, हीउ असांजो चिली जो क्रॉप आहे। हीउ असांजो हारी आहे जो नंढड़ो आहे। ऐं तव्हां बि ख़ैरियत सां हूंदा। माशाल्लाह ही ॾिसी सघो था, असां वटि पाणी जी वॾी किल्लत लॻी पई आहे। जीअं त असांजा मिर्च तमामु सुकी रहिया आहिनि, तमामु माना हिननि खे एतिरी सोक जो मुरझाइजी विया आहिनि। इन करे असां पंहिंजी ज़मीन ते पाणी जे लाइ मोटर लॻाई आहे जेका हली रही आहे। ही चिली जो फसल आहे ऐं हुन पासे कॉटन बीठी आहे, हुन पासे वरी कमांद आहे रोड खां परे पासे। माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांजे माइटनि जो आहे, वॾा थोरा आहिनि जिन असांजूं ज़मीनूं वरितियूं कयूं हेॾां होॾां। जीअं त असां हली रहिया आहियूं हुन साइड ते जिथे असांजो मोटर लॻल आहे, जेको पाणी हले पियो, तव्हांखे ॾेखारियूं था। ॾिसी सघो था असांजो फसल माशाल्लाह मोटर हली रही आहे। छा हाल आहे? ख़ुशि आहीं? ज़ोर? हाँ, हुनजो नालो आहे राजा, जेको पहलवान असां वटि हारीए उनजो पुटु आहे। तमामु ज़बरदस्त माण्हू आहिनि, शुरू खां वठी असां वटि रहिया आहिनि, अबनि ॾाॾनि खां वठी असां वटि हारी अचनि था। ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु माण्हू आहिनि। जीअं त तव्हां ॾिसी सघो था, ऐं तव्हांखे मोटर ॾेखारियां थो जेका पाणी हली रहियो आहे। ऐं हू मुंहिंजो कज़न बीठल आहे।